मेहर रिपोर्ट शान अली शेख। सिंध यूनाइटेड पार्टी पारां ॻोठ पूराचो में स्कूल ऐं कब्रिस्तान जे प्लाटनि ते कब्ज़ा ऐं एसयूपी कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ एसयूपी ज़िले दादू जे सदर सिकंदर सोढर, अब्दुल हमीद सूमरो, हाजी खान मारफाणी, माजिद महेसर, अब्दुल हादी महेसर, इसहाक सोढर, मजीद खोसो, आशिक चन्ना, मुहर्रम मुगेरी जी अॻवाणी में सवे कारकुननि ऐं ॻोठाणनि पारां मेहड़ बाईपास वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते धरणो हयो। उन मौके ते मुज़ाहिरीन इंडस हाईवे ब्लॉक करे शदीद नारेबाज़ी कई। बाद में एसयूपी सिविल सोसाइटी ते मुश्तमिल सवे कारकुननि मेहड़ बाईपास नानक राम राइस मिल खां घंटाघर चौक ताईं 3 किलोमीटर पैदल मार्च करे मेहड़ जे घंटाघर चौक वटि निटहण समेत धरणो हयो। टावर चौक ते मुज़ाहिरीन ख़िताब कंदे चयो त कुझु बाअसर ॻोठ पूराचो जे सरकारी स्कूल ऐं कब्रिस्तान ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे असांजे कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल करे रहिया आहिनि। मेहड़ पुलिस जवाबदारनि जी धुर बणियल आहे। कब्ज़ाखोरनि बजाए असांजे कारकुननि खे धमकाए हिरासा कयो पियो वञे। हुननि घुर कई त एसयूपी अॻवाणनि मथां दाख़िल कयल कूड़ा केस ख़तम कया वञनि।